वालेकुम तव्हां ॾिसी रहिया आहियो टीएन न्यूज़ दाबेची। ख़बर शामिल कंदासीं दाबेची खां। दाबेची मिल एरिया में क़ाइम नजी फैक्ट्री में मक़ामी फ़ौरियतनि खे रोज़गार न मिलण ख़िलाफ़ ऑल पार्टी कॉन्फ्रेंस थी गुज़री, जंहिंमें मुख़्तलिफ़ सियासी समाजी क़ौम पार्टियुनि शिरकत कई। एहतिजाजी तहरीक हलाइण जो फ़ैसिलो। ख़बर मूजिबि दाबेची मिल एरिया में क़ाइम नजी फैक्ट्री आमिर स्टील मिल में ॿाहिरियां माण्हू भर्ती करण ऐं मक़ामी फ़ौरियतनि खे रोज़गार न ॾियण ख़िलाफ़ जस्कम क़ौमी अवामी तहरीक सिंध तरक़ी पसंद पार्टी समेत साफ़ी बिरादरी वॾे अंग में शिरकत कई। इन ई मौक़े ते जस्कम अॻवान निज़ाम जोखियो, सिंध तरक़ी पसंद पार्टी अॻवान उमर नायो, पोरित अॻवान मुख़्तियार लाशारी, JU अॻवान साबिर हुसैन बुर्रो, साफ़ियन मक़सूद जोखियो, शाहिद हुसैन समूह, अमीन फारूकी ऐं ॿियनि APC खे ख़िताब कंदे चयो त दाबेची में क़ाइम नजी फैक्ट्री आमिर स्टील में लॻभॻि 1500 पोरित कमु कनि था, जंहिंमें मैनेजर खां वठी सिक्योरिटी इंचार्ज समेत 70 सैकड़ो ॿाहिरियां माण्हू भर्ती थियल आहिनि, जेके हर रोज़ु मक़ामी फ़ौरियतनि सां माटेली माह वारो सलूक करे नजी जेले जा कमु वठनि था। जॾहिं त आमिर स्टील मिल में कानून जी उबतड़ थी रही आहे। जिते फैक्ट्रियूं लॻंदियूं आहिनि उते रोड, रस्ता, अस्पताल समेत बुनियादी सहूलियतूं ऐं तइलीम ॾिनी वेंदी आहे, पर हिन नजी फैक्ट्री जे इंतिज़ामिया कानून जा सभु लिता लताड़े करे पंहिंजी चौधराइप लाइ फैक्ट्री अंदरि रखियल तौसुफ़ परस्त AR मैनेजर सगीर राशिदी, एग्जीक्यूटिव नोमान सजाद बिहारी, सटर मैनेजर मुख़्तियार शाह, एडमिन सोहेल अख्तर माजर पंहिंजी रियासत वारो निज़ाम क़ाइमु करे वेठा आहिनि। सभई ॿाहिरियां माण्हू घुराए करे उन्हनि खे भर्ती करे उन्हनि खे रोज़गार ॾिनो पियो वञे। हिननि वधीक चयो त जेकॾहिं को बि मक़ामी फ़ौरियत पंहिंजे जाइज़ हक़नि लाइ एहतिजाज करे थो त उनखे हिसाए करे उनखे बेरोज़गार करे उनखे चुप करायो थो वञे। फैक्ट्री अंदरि कमु कंदड़ ॿारनि फ़ौरियतनि खे लेबल आहे समेत सभु खाधे पीते जूं शयूं ॾिनियूं वेंदियूं आहिनि, जॾहिं त मक़ामी फ़ौरियत अटे में लूणु बराबरि कमु कनि था, जिन खे हिकु बुख़ार जी टिकी बि नथी ॾिनी वञे। तीअं सबबु मक़ामी फ़ौरियत फाका कशी करण ते मजबूर थी विया आहिनि। हिननि सनत जे वज़ीर खे अपील कंदे चयो त नजी फैक्ट्री जी तौसुफ़ परस्त इंतिज़ाम जे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे मक़ामी फ़ौरियतनि खे रोज़गार ॾिनो वञे। ॿी सूरत में जुमे खां पहिरीं मरले में एहतिजाजी मुज़ाहिरा करे तहरीक हलाई। जुमे जे ॾींहुं दाबेची प्रेस क्लब जे अॻियां हज़ारे माण्हू गॾु करे हिन जे ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कंदासीं। तलब करूं था त अमरेली स्टील मक़ामी माण्हुनि खे रोज़गार ॾे। तव्हां ॾिसो त उते 70% माण्हू धाया आहिनि। शाहिद समूह, TN न्यूज़ दाबेची।